नासरीन जामशोरे में जीडीए जो आम चूंडनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ धरणे जूं तयारियूं मुकम्मल कई वयूं आहिनि। M9 मोटरवे ते वॾे में कारकुन पहुची विया आहिनि। कुछ देर बाद बाज़ाब्ता तौर रोड ब्लॉक करे धरणो है वेंदो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रहीम बख्श बलोच। जी रहीम, धरणे जे हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जीडीए पारां आम चूंडुनि में मुबैना धांधलीअ ख़िलाफ़ अॼु जामशोरे में M9 मोटरवे ते धरणो हयो पियो वञे। उन हवाले सां आऊं तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जीडीए जा जेके अॻवान कारकुन ऐं लखनि जी तादाद में जेको आहे हुरमुजाहिद जेके आहिनि उहे हिते हिन वक़्तु जामशोरे M9 मोटरवे ते मौजूद आहिनि। उन सां गॾोगॾु आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे बि इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। उन आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाण हिन वक़्तु धरणे जे मुख्य स्टेज ते मौजूद आहियूं। कुझु देरि खां पोइ जेको आहे पीर साईं पागारो, राशिद मामूद सुमरो, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं लियाकत जतोई समेत ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उहे जेको आहे धरणे खे ख़िताब कंदा। काफ़िलनि जो जेको पहुचण जो सिलसिलो आहे उहो हिन वक़्तु बि जारी आहे। वॾी तादाद में जेके काफ़िला आहिनि उहे पहुची रहिया आहिनि। जी।